नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस B20 कंडियारो तरफ़ां योम कश्मीर जे मौक़े ते कश्मीर भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ हिकु ज़बरदस्त रैली कढी वई। इंसानी हथनि सां ज़ंजीर ठाही वई, जॾहिं त रैली कंडियारो मोटरवे पुलिस खां अल्लाह वारे चौक ताईं कढी वई। योम यकजहती कश्मीर रैली में टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, इमरान सरवर मंगरियो, वसीम अरसलान मंगरियो, मोटरवे पुलिस ADPS असदुल्ला बुड़ो, इंस्पेक्टर राशिद शाह, एडमिन ऑफिसर अब्दुल सैतो ऐं सिविल सोसाइटी मोज़िज़न शहरनि ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि कश्मीरी भाइरनि खे ख़िराज तहसीस पेश कंदे रैली कढी ऐं ख़िताब कंदे चयो त मोटरवे पुलिस जी IG ऐं DIG जी ख़ासि हिदायतनि ते पूरे पाकिस्तान जीअं कंडियारो में बि मोटरवे पुलिस रैली कढी कश्मीरी सां इज़हार यकजहती तौरु इज़हार कयो। हिननि चयो आहे त असां कश्मीरनि सां गॾु आहियूं। 5 फरवरी योम कश्मीर हिन ॻाल्हि खे यादि कंदे रियासत तशदुद, इंसानी हक़ूक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ी, अदालती क़त्ल ऐं जबरी गुमशुदियूं मुज़म्मिल जोॻो अमल आहे। कश्मीरनि सां थींदड़ ज़ुल्म जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असां कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।